चूंडियल नुमाइंदनि जो ऐं फ्याज़ बुट जेको आहे उन जो रफ़ीक जमाली जो ऐं उन खां पोइ वज़ीर आला मुराद अली शाह जो असां हींअर जनाज़ो था पढ़ूं। असांजे लाइ मरी विया आहिनि। टियों ॾींहं जेको पाणी बीठल आहे अञा ताईं पाणी कढनि कोन था। हाणे बीहो सिधा थी बीहो त असां हिननि जी निमाज़ पढ़ूं। नियत कई जनाज़े जी निमाज़ जी पढ़ूं था। मुराद अली शाह जी जनाज़ो ऐं शहबाज शरीफ़ जो रफ़ीक जमाली जो फ्याज़ बुट जो ऐं असांजा ख़ैरपुर नाथन शाह जो MP MNA जो ऐं डिप्टी कमिश्नर जो जेको पढ़ूं था पिया सवाबु जेको आहे इन्हनि जे हवाले था कयूं ऐं दुरूद मथे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहतरम कातुल्लाह शरीफ़ अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। अदा असांजा MP MNA मरी आहे। MP MNA मरी विया आहिनि। अदा MP MNA मरी विया आहिनि। असांजे लाइ मरी विया आहिनि। अदा असांजे लाइ MP MNA मरी विया आहिनि। असांजा MP MNA मरी विया आहिनि। MP MNA मरी विया आहिनि। असांजा MP MNA मरी विया आहिनि। MP MNA असांजा मरी विया आहिनि। असांजा MP MNA मरी विया आहिनि। फ्याज़ बुट बि मरी वियो आहे। फ्याज़ बुट मरी वियो आहे। रफ़ीक जमाली मरी वियो आहे। असांजे लाइ वज़ीर आला मुराद अली शाह मरी वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मरी वियो आहे। सभु मरी विया आहिनि। या अल्लाह इन्हनि जी कहिड़े अलाह से मग़फ़िरत फरमाए। सभु मरी विया आहिनि। ख़ैरपुर नाथन शाह वासिन खे बोड़ियो अथनि। असांजे लाइ मरी विया आहिनि। सभु मरी विया आहिनि। सभु मरी विया आहिनि। असांजे लाइ मरी विया आहिनि। ख़ैरपुर नाथन शाह वासिन जे लाइ असांजे लाइ मरी विया आहिनि। असांजे लाइ सभु चूंडियल नुमाइंदा डिप्टी कमिश्नर बि मरी वियो आहे। सभु मरी विया आहिनि। असांजे लाइ मरी विया आहिनि। सभु मरी विया आहिनि। ख़ैरपुर नाथन जे वासिन जे लाइ सभु मरी विया आहिनि। ख़ैरपुर नाथन जे वासिन जे लाइ सभु मरी विया आहिनि। फ्याज़ बुट बि मरी वियो आहे। रफ़ीक जमाली बि मरी वियो आहे।